एक ॿी अहम ख़बर अवां खे ॾियो। नून लीग के मरकज़ी अगवान ऐं अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी समूरी वफ़ाक़ी काबीना के करप्ट करार ॾींदे चयो आहे त तब्दीली सरकार मुल्क जा समूरा खाता करप्ट बणाए छॾिया आहिनि। इस्लामाबाद में एहसाब अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे शाहिद खाकान अब्बासी चयो आहे त का बि वज़ारत नाहे रहियल। अवां खे अहम ख़बर बाबति आगाह करे रहिया आहियूं। नून लीग के मरकज़ी अगवान ऐं अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी समूरी वफ़ाक़ी काबीना के करप्ट करार ॾींदे चयो आहे त तब्दीली सरकार मुल्क जा समूरा खाता करप्ट बणाए छॾिया आहिनि। इस्लामाबाद में एहसाब अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे शाहिद खाकान अब्बासी चयो आहे त का बि वज़ारत नाहे रहियल जंहिंजो करप्शन स्कैंडल साम्हूं न आयो हुजे। अॻूणे वज़ीर आज़म चयो त वफ़ाक़ी काबीना में सभु चोर वेठल आहिनि। अॼु मुल्क करप्शन इंडेक्स में 140 नंबर ते अची वियो आहे, जेको संदन दौर में 117 नंबर ते हुयो। शाहिद खाकान अब्बासी चयो त मुल्क करप्ट हुकूमत खे वधीक बर्दाश्त नथो करे सघे। हाणे त मुल्क में करप्शन घटि थियण घुर्जे, हां, पर वॾियूं दावाऊं करे उबतो मुल्क जो ॾीवालो कढी वियो। अवां खे ॿुधायूं पिया नून लीग अगवान चयो त इस्लामाबाद जूं समूरियूं अदालतूं बंदि पर नेब अदालत खुलियल आहे। शाहिद अकबर शहजाद अकबर ॿुधाए त हिन इस्तीफ़ा ॾिनी या खेसि इमरान ख़ान कढियो आहे।